जश्न आज़ादी जो ॾियारो सुभाणे मल्हाईंदासीं पर इन खां पहिरियां तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हर गली, हर मोहल्ले, हर घिटीअ में हर पासे सरसब्ज़ झंडा लहराइनि पिया। सरसब्ज़ झंडा असां पंहिंजनि कोठनि ते, असां पंहिंजे घरनि ते बि फड़काए छॾिया आहिनि, छो त हीउ ख़ुशीअ जो समय आहे। जश्न आज़ादीअ जो ॾींहुं यकीनन सभिनी जे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे ऐं 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान दुनिया जे नक्शे ते हिकु आज़ादु मुल्क जी हैसियत सां ज़ाहिर थियो ऐं हिन मुल्क में घणियूं क़ौमूं इन ख़्वाहिश तहत शामिल थियूं त हिंदुनि जे मुल्क हिंदुस्तान में जीअं त मुस्लमाननि जो इस्तेहसाल थिए थो, इन जे करे हिकु अहिड़ो मुल्क हुजे जिते मुस्लमाननि जो इस्तेहसाल न थिए, मुस्लमाननि ते को ॾाढ न थिए, मुस्लमाननि ते को जबुर न थिए, मुस्लमाननि ते ज़ोरीअ को कानून न मढ़ियो वञे ऐं मुस्लमान उते आज़ादु हुजनि, ख़ुदि मुख़्तियार हुजनि ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जा मालिक हुजनि। ऐं बाबा क़ौम क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना बि उन वक़्तु इन ॻाल्हि ते ज़ोर भरियो, इन ॻाल्हि ते वधीक ज़ोर इन जे करे भरियो त हिन मुल्क में जेको नओं मुल्क ठहे थो, पाकिस्तान ठहे थो, इन मुल्क में मज़हब जो, रियासत ऐं सियासत सां को बि तालुक़ु न हूंदो। हिते हर इंसानु बराबरी जी बुनियाद ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो, पोइ उहो ईसाई हुजे, पोइ उहो भील हुजे, बागड़ी हुजे, हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, कंहिं बि फ़िरक़े सां, कंहिं बि मज़हब सां हुनजो तालुक़ु हुजे, हू पंहिंजी आज़ादु ज़िंदगी गुज़ारे सघे थो, हू आज़ादीअ सां पंहिंजा मज़हबी ॾिण मल्हाए सघे थो। पाकिस्तान आज़ादु आहे, असीं समूरा आज़ादु आहियूं, इन खां वधीक ख़ुशीअ जी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी। आउं आहियां अव्हां जो मेज़बान इरशाद जागीरानी, आज़ादी ट्रांसमिशन साण करे ऐं मूंसां गॾु आहे मुंहिंजी साथी मेज़बान मां आहियां अव्हां सां गॾु अव्हां जी मेज़बान शाज़ी करीम। वाक़ई इरशाद तमामु सुहिणी ॻाल्हि कई, सुठी ॻाल्हि कई त असां जंहिं रियासत में रहूं था उते कंहिं बि क़िस्म जी का पाबंदी न आहे, असां आज़ादु आहियूं ऐं हिते जेके बि ॾींहं ॾिण वार थींदा आहिनि त असां कोशिशि कंदा आहियूं त सभई मिली करे मल्हायूं, छो त पाकिस्तान जो मक़सदु ई आहे ऐं पाकिस्तान में जेतिरियूं बि माशाअल्लाह क़ौमूं रहनि थियूं उहे सभई आज़ादु आहिनि। सो इन करे असां हिन आज़ादी खे वधीक जोशो ख़रोश सां मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। ऐं सुभाणे पाकिस्तान जे आज़ादी जो ॾिहाड़ो आहे पर सेलिब्रेशन हिन महिल खां ई आहे। यकीनन तयारियूं मूंखे ॾिसी करे इन ॻाल्हि जो अहसासु थी रहियो हूंदो त असां केतिरा ख़ुशि आहियूं ऐं पाकिस्तान सां केतिरी मुहबत कयूं था ऐं पाकिस्तान सां मुहबत जो इज़हार हर कोई पंहिंजे अंदाज़ सां कंदो आहे, अलॻि अलॻि तरीक़े सां कंदो आहे। असांजे इज़हार जो तरीक़ो हीअ आहे ऐं उमेदु कयां थी त असांजे इज़हार जो हीउ तरीक़ो मुल्क खे बि वणंदो, अव्हां खे वणंदो।